ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा थींदो छा न थींदो अचो तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त इहो वारिस ऐं जेको ओठे में तूतू में थी आहे ॿनी ते इहा दाही वञी ॾींदो अॻी किस्त में वञी करे वारिस रईस गफ़ार खान खे ऐं उनखे चवंदो असांजो ॿिन्ही सौटनि जो फ़ैसिलो कर ॿनी जो। ऐं रईस गफ़ार खान उनखे मना करे छॾींदो, इहा ॻाल्हि कंदो त फ़िलहालु मां उमिरि ते वञा थो, मां को अहिड़ो मसइलो पैदा करणु नथो चाहियां, मां उमिरि खे मोटी अचां उन खां पोइ जेको आहे तव्हांजो मसइलो हल कंदुमि। फ़िलहालु तूं डर ॾेई वञे ओठे सां इन मसइले ते ॿनी वारे मसइले खे फ़िलहालु हिकु पासे कर। ऐं अॻी किस्त में तव्हां इहो बि ॾिसंदो त जेको आहे ॾितू ऐं जेको विढ़िया आहिनि मोटरसाइकिल ते इहा दाह रईस गफ़ार खान वटि बि वेंदी, लेकिन फ़िलहालु इन खे बि दरगुदर करे छॾींदो रईस गफ़ार खान ऐं ॾितू खे वार्निंग बि ॾींदो ऐं ॾितू बकंदो उन जे मथां। अॻिते हली अॻी किस्त में इहो बि तव्हां ॾिसंदो त कमाल खान सिधो रबन जे घर वेंदो ऐं उते माफ़ी वठण जी कोशिशि कंदो, इहा ॻाल्हि कंदो त पठाणी जेको आहे मूंसां घरु हले ऐं रबन खे ॾाढो मतिलबु हिकिड़ो गिड़गिड़ाईंदो रबन जे अॻियां, रबन खे मोटाए छॾण जी कोशिशि कंदो ऐं अहिड़ो मज़लूम थी ओटो इहो कमाल खान माफ़ी वठण जी कोशिशि कंदो। नेक्स्ट एपिसोड में दोस्तों ओठो वॾा वॾा क़दम खणंदो ऐं जेको सूमर खे बचियो अथई रबन जे पोयां, सूमर इहो चरिड़ियो हरकत करण जी कोशिशि बि कंदो रबन जे सां विहण जी। ऐं अॻे किस्त में घणा मतिलबु अहिड़ा हिकु ॿ सीन ॿिया बि आहिनि जेका तव्हांजे लाइ सरप्राइज़ रखियल आहिनि। अॼु जो वीडियो पुॻो दोस्तों पंहिंजी पुॼाणी थी, उमेदु आहे तव्हां वीडियो एसी ताईं ॾिठो हूंदो। जे एसी ताईं वीडियो ॾिठो अथव त सब्सक्राइब करणु न विसारींदा, फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा, यूट्यूब चैनल तव्हांजो ई चैनल आहे इन खे सब्सक्राइब करे छॾींदा। कि मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।